श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। बोल राधा व कृष्ण चंद्र की जय। हर सांस में हो सिमरन तेरा, यूं बीत जाए जीवन मेरा। हर सांस में हो सिमरन तेरा, यूं बीत जाए जीवन मेरा। हर सांस में हो सिमरन तेरा, यूं बीत जाए जीवन मेरा। हर सांस में हो सिमरन तेरा, यूं बीत जाए जीवन मेरा। तेरी पूजा करते बीता सांझ सवेरा, यूं बीत जाए जीवन मेरा। हर सांस में हो सिमरन तेरा, यूं बीत जाए जीवन मेरा। नैनों की खिड़की से तुझको पल पल मैं निहारूं। नैनों की खिड़की से पल पल तुझको मैं निहारूं। मन में बैठाऊं तेरी आरती उतारूं। मन में बैठाऊं तेरी आरती उतारूं। डाले रहूं तेरे चरणों में डेरा, यूं बीत जाए जीवन मेरा। हर श्वास में हो सिमरन तेरा, यूं बीत जाए जीवन मेरा। जो भी तेरा प्यारा हो वो मेरे दिल का प्यारा हो। जो भी तेरा प्यारा हो वो मेरे दिल का प्यारा हो। मेरे सर का ताज मेरी अखियों का तारा हो। मेरे सर का ताज मेरी अखियों का तारा हो। सब में निहारूं रूप सुनहरा, यूं बीत जाए जीवन मेरा। हर श्वास में हो सिमरन तेरा, यूं बीत जाए जीवन मेरा। प्यार हो सत्कार हो एतबार हो तुम्हारा। प्यार हो सत्कार हो एतबार हो तुम्हारा। सुख भी हो सारी और याद हो इशारा। सुख भी हो सारे और याद हो इशारा। ओ आत्मा पे तेरा ही डेरा, यूं बीत जाए जीवन मेरा। हर श्वास में हो सिमरन तेरा, यूं बीत जाए जीवन मेरा। बनवारी में तेरे दर पे काटू जिंदगानी। बनवारी में तेरे दर पे काटूं जिंदगानी। बाबा भगत राम कर दो ये मेहरबानी। बाबा भगत राम कर दो ये मेहरबानी। हरदम हो तेरे दर पे बसेरा, यूं बीत जाए जीवन मेरा। हर श्वास में हो सिमरन तेरा, यूं बीत जाए जीवन मेरा। तेरी पूजा करते बीते सांझ सवेरा, यूं बीत जाए जीरा। हर श्वास में हो सिमरन तेरा, यूं बीत जाए जीवन मेरा। यूं बीत जाए जीवन मेरा।
आए जीवन मेरा। वो राधा व कृष्ण चंद की जय। गोपाल दामोदर दीनदयाल दुख भंजन पूरन कृपाल। गोपाल दामोदर दीनदयाल दुख भंजन पूरन कृपाल। जय श्री कृष्ण। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी गोपाल दामोदर दीनदयाल। श्री कृष्ण गोविंद। ओम बंद है यार। ओम श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी गोपाल दामोदर दीनदयाल। ओम ओम कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च देवकी नंदनाय कुमाराय नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः। गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम हरे राम हरे राम 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 हरे हरे राम राम हरे हरे श्री राम जय जय राम 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 श्री राम जय राम जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। गोविंदा गोविंदा हे भज मन गोपाला गोविंदा भज मन गोपाला 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 भज मन नंद लाला। गोपाला गाओ गाओ गोपाला भज मन नंद लाला। हे नंद लाला नंद लाला नंद लाला नंद लाला नंद ला नंद लाला नंद लाला नंद लाला। कृष्ण तू ही मेरा रखवाला कृष्ण तू ही मेरा रखवाला श्याम तू ही मेरा रखवाला श्याम तू ही मेरा रखवाला। गाओ हे गोविंदा गोविंदा भज मन गोपाला गोविंदा गोविंदा भज मन गोपाला। हे गोपाला गोपाला भज मन नंद लाला। गोपाला गोपाला भज मन नंद लाला। हे नंद लाला नंद लाला नंद लाला नंद लाला। प्यारे नंद लाला नंद नंद लाला नंद लाला। ओ कृष्ण तू ही मेरा रखवाला कृष्ण तू ही मेरा रखवाला। ओ श्याम तू ही मेरा रखवाला श्याम तू ही मेरा रखवाला।
प्यारे गोविंदा गोविंदा हे भज मन गोपाला गोविंदा गोविंदा भज मन गोपाला हे गोपाला गोपाला भज मन नंद लाला गोपाला भज मन नंद लाला जय राधे 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 जय गिरधर गोपाला जय राधे 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 जय गिरधर गोपाला ओ जय श्यामा 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 जय जय नंद लाला जय श्यामा 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 जय जय नंद लाला प्यारे जय श्यामा 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 जय जय नंद लाला जय श्यामा 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 जय जय गाओ। नंद लाला ओ जय राधे 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 जय गिरधर गोपाला बोलो जय राधे 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 जय गिरधर गोपाला हाँ जय राधे 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 जय गिरधर गोपाला जय राधे 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 जय गिरधर गोपाला बोलो राधे राधे जय राधे राधे जय राधे 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 जय राधे 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 गाओ राधे 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 जय जय श्री राधे बोलो वृंदावन बिहारी लाल श्री कृष्ण गोविंद श्री कृष्ण गोविंद साथ संगत जी दसांजा बलराम भैया जगदलपुर वया तो भाई उते सिंधी भाषा में पहिरों बार श्रीमद भागवत कथा करण जे लाइ इन महिल उन्हनि जी कथा भी शुरू थी वई तो भाई रोज शायद 5 खां 8 बजे ताणी कथा फेसबुक में हलंदो लाइव तव्हां जरूर जरूर लाभ वठिजो ऐं तव्हांजी कृपा सां असां पहिरों बार थी आयासीं इंदौर में संतन जे आस्थान ते उते ॾाढो सुंदर मंदिर झूलेलाल मंदिर बणियल आहे जिन स्थान जो नालो आहे श्री जुगल प्यारी थान चओ हरे राम संत असांजा प्यारा साईं मोहन लाल जी उन्हनि असांखे उते सेवा जो मौक़ो ॾिनो कथा कीर्तन जो मौक़ो ॾिनो ये शिकारपुर जी दरबार आहे शिकारपुर मां संतन जी जेकी कृपा हली आई आहे उते अॼु बि जोत जगंदी आहे ऐं उहा जोत बि सिंध मां आई अथव भाई उते खूब प्रेम सां भक्त प्रेमी सभु मिली करे भजन कंदा आहिनि हिन महिल चालीहो महोत्सव उहे मनाए रहिया आहिनि ॾाढे भाव सां उन्हनि में ॾाढो प्रेम ॾाढो उत्साह ऐं सभु लॻभॻि जेके हुया उहे सिंध मां आयल चओ हरे राम ईअं सम्झो कि मिनी सिंध भाई सभु उते ॾाढे प्रेम सां भाव सां भजन कनि भक्ति कनि ऐं पंहिंजे संतनि सां उन्हनि जो विशेष प्रेम पंहिंजे सतगुरूअ सां उन्हनि जो विशेष प्रेम जेको प्रेम असां कथाउनि में ॿुधंदा आया आहियूं न उहो असां उते साक्षात ॾिसी बि आया आहियूं ॾाढो अथाह उन्हनि जो प्रेम संतनि जे प्रति ॿिया जेके बि संत महात्मा अचनि उन्हनि जे प्रति चओ हरे राम जीवन में अगरि सही मार्गदर्शक हूंदा आहिनि न मार्गदर्शन ॾियण वारा प्रेम करण सिखाइण वारा तॾहिं अहिड़ो प्रेम मिलंदो आहे चओ हरे राम जीअं असांजी चकरभाटा जी संगत चाहे बिलासपुर रायपुर जी संगत उन्हनि में जेको प्रेम आहे इहो सभु जिन जी कृपा
चओ हरे राम। उन्हनि जी अपार कृपा, उन्हनि ही सेखारियो, उन्हनि ही उहो प्रेम ॾिनो, तॾहिं उहो संगत उन्हनि सां एॾो प्रेम कयो आहे। जीवन में जेके असांजा गाइड, जिनखे चवंदा आहिनि इंग्लिश में न, जिनखे असां पंहिंजो मार्गदर्शक चुनियूं, उहे प्रेमी हुजनि। चओ हरे राम। उन्हनि जे भीतर प्रेम हूंदो, श्रद्धा, त पोइ उन्हनि जे संग सां उहा कृपा असां ते बि थींदी। जीअं शराबी माण्हूअ जो अगरि कोई संग करे न, त ॾाढी वधीक चांस हूंदी आहे कि उहो साम्हूं वारो बि शराबी थी वेंदो, उनखे बि उहा लत लॻी सघंदी आहे। चओ हरे राम। ॾाढी वधीक हाई चांसिस हूंदी आहे कि अगरि कोई शराबीअ जो संग करे, हुन सां गॾु ॾींहुं राति घुमे, उथे वेहे खाए, त पोइ हुन सां गॾु उहो पीअण बि लॻी सघंदो आहे। इन जो वरी उल्टो थींदो आहे, शराबी माण्हू अगरि कंहिं सत्संगी जो संग करे त उनजे मथां वरी ॾाढी घटि जल्दी कृपा न थींदी आहे, उहो जल्दी सां शराब न छॾे सघंदो। चओ हरे राम। इन जो कारण इहो आहे कि माया जो जेको प्रभाव आहे उहो ॾाढो तेज आहे। गंदियुनि शयुनि में, बुरायुनि में असां जल्दी फासी पवंदा आहियूं, अच्छाई असांजे अंदरि ॾाढो धीरे सां ईंदी आहे। चओ हरे राम। चवंदासीं न भैया कंहिं ते दया कयो, दया कयो, त 4 बार कंहिंखे चवणो पवंदो त मैं दया कंदो। ऐं हिते कंहिंखे चवणो हुजे, अरे यार हिन मूंखे ॾाढो परेशान करे आहे, वञ त हिन सां लड़ाई करे आहे, झगड़ो करे आहे, त तुरंत तैयार। चओ हरे राम। छो बुरायुनि असांखे जकड़े वेठियूं आहिनि, बुरायूं त असां चाहियूं था कि असांजे भीतर अचनि, अच्छाई न अचे। चओ राम। त भलनि जो संग कयूं भाई, सतगुरनि जो, संतनि जो, भक्तनि जो संग थिए, उन्हनि जी मत ते हलूं। गुरबाणी में सतगुरु चवनि था कि जेके गुरमुख हूंदा आहिनि, गुरमुख कंहिंखे चइबो आहे, जेके गुरुअ जी मत ते हलनि, यानी जेके संतनि जे चवण ते हलनि, भगवान जी वाणीअ खे मञण वारा हुजनि, उन पथ ते हलण वारा, उनखे चइबो अथव गुरमुख। चओ हरे राम। अञा सरल भाषा में चऊं त जंहिंजो ध्यानु ही, जंहिंजो मुख ही गुरुअ जी तरफ़ हुजे, बस जीअं उहे चवनि था तीअं मूंखे करिणो आहे, उहो गुरमुख। ऐं मनमुख जेको पंहिंजे मन जी करे, उहो मनमुख आहे। जेको गुरुअ जी न मने, जेको प्रभुअ जी न मने, जेको सत्संग, भक्ति, कथा, कीर्तन, कोई प्रभुअ जा वचन न मने, उहो मनमुख आहे। त सतगुरनि पंहिंजी वाणी में चयो आहे कि जेके मनमुख हूंदा उहे पया भटकंदा रहंदा। मनमुख भूखे 10 दिस डोले, 10 दिशाउनि में पया भटकंदा रहंदा। उते ई जेके गुरमुख हूंदा उहे भगवान जे भक्ति रूपी जेको अमृत आहे उहो सहज पाए वठंदा। चओ हरे राम। बाबा भगत राम साहिब जन जा मां तव्हांखे वचन थो ॿुधायां, जेके गुरमुख हूंदा न उहे भक्ति सहज ई पाए वठंदा, ॾाढो सहज। उन्हनि खे वधीक कुझु करण जी ज़रूरत ई न पवंदी। चओ राम। जेके प्रभु जे वचननि ते हलनि, गुरुनि जी मत ते हलनि, तॾहिं त साहिबनि पंहिंजी वाणी में लिखियो आहे न कि गुर की मत तू लेह याने, गुर की मत तू लेह याने, भगत बिना बो डूबे सियाने। इन जो अर्थ सम्झो था। यानो याने चइबो आहे चरे खे, पगले खे। चवंदा अरे ओ चरिया, ओ पागल, तू गुरुअ जी मत ते हल, मन मत न कर, सियाणप न ॾेखार, चतुराई न ॾेखार, बस जेके सतगुरु चवनि था, जेके प्रभु जा वचन आहिनि, उन्हनि वचननि ते अमल कर। न त भक्ति जे बिना त कई सियाणा जेके आहिनि उहे ॿुॾी विया आहिनि। चओ राम। बस जीअं सतगुरु जा वचन आहिनि उहे पालन कर। इन ते हिकिड़ी ॾाढी सुंदर कथा बि ॿुधाईंदा सतगुरु बाबा भगत राम साहिब जन, जेकी तव्हां सभिनीनि ज़रूर ॿुधी हूंदी, तव्हांखे यादि बि हूंदी साध संगत जी। भाई मूले जी, गुरु नानक देव साहिब जन जो संग लगातार लॻभॻि 2 सेवादारनि कयो, भाई बालाजी, भाई कंहिंखे कयो, भाई बाला ऐं भाई मर्दाना। हिकु ॾींहुं भाई मर्दाना खे काॾे वञिणो पियो, घर में कुझु कारज हुयो न्याणीअ जो, त सतगुरनि खे यात्रा करणी हुई। चयूं भाई हिकिड़ो सेवादारी वियो आहे त ॿिए जी ज़रूरत पवंदी। भाई बाला चयो जी सतगुरु आज्ञा कयो। चयूं केरु हलंदो? त ॿुधायो। चयूं भाई मूलो रहंदो आहे, तव्हां में श्रद्धा रखंदो आहे, उनखे वठी हलो। चयूं हा भाई ठीकु आहे, उनखे चओ। भाई मूले वटि न्यापो मोकिलियऊं। भाई मूलो गुरु नानक देव महाराजन सां मिलण आयो।
सतगुरनि चयो भाई मूला 2-3 ॾींहं असां गॾु हलंदे, सत्संग जी यात्रा आहे, सेवा में गॾु हलंदे। हो त तुरंत तैयार थियो, चई जी सतगुरु बिल्कुलु, कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, उअं ई अॼु आर्तवार आहे, आर्तवार त बंदि। चओ हरे राम। अॼुकल्ह न कंदा आहिनि भले, चकरबाटा में न कंदा आहिनि न भाई बंदि, गुरुवार उहो बि न, हिकु ॾींहुं बि न। चओ हरे राम। हा त 2-3 ॾींहं कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, 2-3 ॾींहं मां हलंदुमि ज़रूर। उनजो बि कमु हुयो भाई, किराने जी दुकान हुई। बिल्कुलु बिल्कुलु साईं मां हलंदुमि, तव्हां सां गॾु हलंदुमि सेवा में। 2-4 ॾींहंनि जी ॻाल्हि आहे, तैयार थी वियो, सतगुरु वठी विया गॾु भाई मूले खे। हाणे जाॾे जाॾे वञनि त कीर्तन कनि, भक्ति कनि, उनखे मौज अचे। 2 ॾींहं गुज़रिया, 3 ॾींहं गुज़रिया, भाई मूलो चवणु लॻो साईं हाणे मूंखे आज्ञा आहे, मां हलां हुते, मुंहिंजो घर परिवार इंतज़ारु कंदा हूंदा, सभु दुकानदारी बि ॾिसणी आहे, हाणे राखीअ जी सीज़न ईंदी। चओ हरे राम। मां हलां साईं, मूंखे आज्ञा ॾियो। सतगुरनि चयो बसि हिकिड़ो ॿियो शहर हल भाई, हिकिड़ो ॿियो शहर। ईअं कंदे कंदे 2-4 ॾींहं ॿिया गुज़रिया, वरी आज्ञा। त सतगुरनि चयो बसि हाणे कुझु शहर बाक़ी आहिनि, उहे बि निपटाए भाई, हाणे एतिरो साथ ॾिनो अथई, जॾहिं हलियो आहे त कुझु समय ॿियो सही साथ ॾे। मना न करे सघियो, हलंदो हलियो, हलंदो हलियो। जाॾे जाॾे सतगुरु वठी विया, वेंदो हुयो, वेंदो हुयो। घणा ॾींहं चई आयो? केवल 3 ॾींहं चई आयो घर में। चओ हरे राम। 3 ॾींहं चई आयो, मां 3 ॾींहंनि में वापसि ईंदुमि। गुरु नानक देव साहिब जन जो संग कंदे 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 उनखे 1 साल गुज़री वियो। चओ हरे राम। समय जी ख़बर न पई भाई, प्रेम इनखे ई चइबो आहे, भाव श्रद्धा इनखे ई चइबो आहे कि असांखे कुझु ख़बर न पए कीअं समय गुज़री वियो। साल, जबकि चई आयो घणा ॾींहं? 3 ॾींहं। साल गुज़री वियो। हाणे त उनखे घर परिवार ध्यानु ई कोन। हाणे त जाॾे वञनि त गॾु गॾु वञे, उते ॻाए मौज करे, संतनि खे बि मज़ो अचे, संगत खे बि मज़ो अचे, सभिनीनि खे आनंद अचे। भाई मूले जो त जीवन ई बदिलजी वियो। हिकु ॾींहुं अचानक सतगुरु नानक देव महाराजन ध्यान में वेठा, अखियूं बंदि करे अचानक खिलिया। भाई मूलो पुछे तो, सतगुरु तव्हां मुस्कुरायो था, खिलो था, कहिड़ी ॻाल्हि आहे? कोई राज जी ॻाल्हि आहे? त चयूं भाई मूला तूं जल्दी उथ भाई, हल पंहिंजे घर हल। छो? छा थी वियो साईं? चई परीहं तुंहिंजी पगड़ियूं अथई भाई। चओ हरे राम। परीहं तुंहिंजियूं पगड़ियूं अथई? चई साईं मां हिते जीरो जागंदो वेठो आहियां तव्हांजे साम्हूं, तव्हां चओ था पगड़ियूं। चई हा। घणा ॾींहं चई आए भाई घर में? घणा ॾींहं चई आए घर में? 3 ॾींहं। अॼु तोखे साल थियो आहे, तोखे ख़बर पवई थी? चओ हरे राम। अरे हाणे ध्यानु आयो। हिन महिल ताणी ध्यानु न पियो वञे, हा न? थोरो सो ई सतगुरनि बसि परिवार जी या संसार जी यादि जीअं ई उनखे यादि कराई त बसि हाणे यादि आयो। अरे साल थी वियो आहे। चई हा भैया, तुंहिंजे घर वारा रोई रोई उन्हनि जो बुरो हाल थियो आहे, तुंहिंजी घरवारी रोए थी कि अलाए कहिड़ा संत आया, 3 ॾींहं चई करे वठी विया, साल वापसि न आया आहिनि। चओ हरे राम। अलाए कहिड़ा संत आहिनि भाई, वन वन रोई था। चओ हरे राम। हाणे भाई मूलो घबराइजी वियो। चई साईं तव्हां ई कुझु कयो। चई असां छा कंदासीं भाई? चई मूंखे घर पहुचायो। चई हाणे एॾो सफ़र करे आयो आहियां साल भर जो, तूं 1 ॾींहं में घर कीअं पहुचंदे? भाई मूले हथ जोड़िया। ॾिसो भाई, संग करण सां कहिड़ो लाभ थींदो आहे, कहिड़ी अनुभूति थींदी आहे। भाई मूले उहो करे वरितो। भाई मूले चयो सतगुरु मां पूरो साल तव्हां सां गॾु रहियो आहियां, जाॾे जाॾे तव्हां विया आहियो मां गॾु वठी हलिया आहियो, त इन साल भर में मां एतिरो त सम्झी वियो आहियां कि तव्हां समर्थ आहियो, तव्हां सभु कुझु करे सघंदा आहियो। चओ हरे राम। मूंखे एतिरो त सम्झ में अची वियो आहे, मुंहिंजो सतगुरु जेको आहे उहो कामिल आहे। दंडोत बंदना अनिक बार। पोइ छा चवंदा आहियूं? सर्व कला समर्थ। डोलण ते राखो प्रभु, नानक दे करे हथ। तव्हां समर्थ आहियो, तव्हां सभु कुझु करे सघंदा आहियो। मूंखे एतिरो साल में त ख़बर पइजी वई आहे। तव्हांजे संग सां मूंखे इहो अनुभव त थी वियो आहे त मूंखे तव्हां ई पहुचायो, मां तव्हांजे शरण में आहियां। इहा प्रार्थना कई त सतगुरु राजी थिया। चयूं अखियूं बंदि कर भाई। भाई मूले अखियूं बंदि कई ऐं चयूं चओ सतकरतार। तव्हां बि खणी चओ मूला मूलियूं। हा
भगवान जो ही तो नाम आहे न भाई, चओ सतकरतार सतकरतार। भगवान जो उनके नाम जपायो भाई, मूले अखियूं खोलियूं तो सिधो पंहिंजे घर में उते नज़ारो ॾिठी त ब्राह्मण वेठा आहिनि ऐं क्रियाकर्म जी तैयारियूं हली रही आहिनि। सिधो मूलो वञी पहुतो, घर वारी ॾिठो त उहो बि हैरान, हाली त उनखे बि भरोसो न पियो अचे कि भाई उहो ई आहे न, कि मुंहिंजो वहम त न आहे। चई न त मुंहिंजो पति आहे। सब ॾिसी हैरान थी विया कि अरे अचानक भाई मूलो आयो आहे, हेॾा महीना गुज़री विया, अलाए काथे हुयो। भाई मूलो आयो, अची ब्राह्मणनि खे हथ जोड़े चवण लॻो साईं तव्हां हलो। चई छो भाई छा थियो? क्रियाकर्म त करण ॾे। चई जंहिंजो क्रियाकर्म करण आयो उहो मां बीठो आहियां हिते, मुंहिंजो ई क्रियाकर्म, मां जीरो जो जागंदो बीठो आहियां, मुंहिंजो क्रियाकर्म कीअं कंदो? ब्राह्मण चयो त कमाल थी वियो भाई, हलो भला दक्षिणा ॾियो। चई जॾहिं माण्हू मरियो ई कोन्हे त पोइ दक्षिणा छा जी? चओ हरे राम, हलो उथो। ब्राह्मण बि आशीर्वाद ॾेई हली विया वीचारा। उन्हनि खे थोरो घणो जेको बि प्रसाद दक्षिणा ॾिनी। हाणे घरवारी गदगद थी वई, ख़ुशि थी वई। हाणे त ना प्रेम करे पंहिंजे पतीअ सां, भले उनखे चिल्लाईंदी पिटींदी, पर हाणे त भैया प्रेम फाटियो उनजो बि। कुछ ॾींहं गुज़रिया, गुरु नानक देव साहिब जन खे वरी ज़रूरत पई सेवादारीअ जी। चओ हरे राम, वरी सेवादारी जी ज़रूरत पई, वरी न्यापो मोकिलियऊं। पाण आया गुरु नानक देव साहिब जन भाई मूले जे घर, अची दरवाजो खटखटायो, मूला दर खोल भाई मूला। मूले त ॿुधियो, ख़ुशि थियो, तुरंत डुक पाए अचण लॻो त घरवारी रोकियो। चई बी काॾे थो वञे? चई अरे मुंहिंजा सतगुरु आया आहिनि, गुरु नानक देव साहिब जन मूंखे यादि था कनि, हट जल्दी दरवाजो खोलण ॾे। चई बीहो कहिड़ा संत आया आहिनि? चई मुंहिंजा सतगुरु। चई उहे ई जेके साल भर वठी विया तव्हांखे? हा उहे ई। चई बीहो ईअं कीअं? पहिरियों तव्हांखे 3 ॾींहं चई करे साल वठी विया, हाणे वरी हफ़्तो 2 हफ़्ता चई करे वरी न 2-3 साल तव्हां गायब थी वञो। चीते बीहो, चुपचाप वञो पोइ हिते कमरे में, मां आवाज़ ॾियां पोइ ई ॿाहिरि अचिजो, उन खां पहिरियों ॿाहिरि न अचिजो। चओ हरे राम। घरवारी दरवाजो खोलियो, गुरु नानक देव साहिब जन बीठा। सतगुरु चवनि था मां पंहिंजे पतीअ खे मोकल ॾे जल्दी, असांखे 2-3 ॾींहंनि जो बसि कमु आहे, सेवा में असां सां गॾु हले। चई कोन्हे मूलो कोन्हे। सतगुरु मुस्कुराइण लॻा, चयूं भाई न सच था ॻाल्हायूं, हिन बार 2-3 ॾींहंनि में वापसि मोकिलींदासीं, तूं हुनजी छुट्टी ॾे, मोकल ॾे। तॾहिं बि न मनी। चवां थी न तव्हांखे कोन्हे मूलो कोन्हे, हलो तव्हां हलो। वरी सतगुरनि जॾहिं 3 बार चयो त हुन ॾाढो गुस्से में मना कयो, ॾाढो क्रोध कयो। चई तव्हांखे सम्झ में नथो अचे, तव्हांखे त कोई कमकार आहे कोन, असांजे पतीअ खे त कमकार आहे न, मां तव्हांखे चवां थी न मूलो कोन्हे। गुरु नानक देव साहिब जन उन्हनि जे वचननि में निकितो, उन्हनि जी वाणीअ सां, अच्छा मूलो कोन्हे त छल मूलो हूंदो बि कोन। चओ हरे राम, मूलो हूंदो बि कोन। इहे वचन ॿुधी त असां सभु कयूं था न, अरे ओहो, हिन महिल तव्हां सभु कयो था न भाई। पर संतनि जे हिकु वचन में गहरो राज हूंदो आहे। असांजी ओतिरी मत कोन्हे कि असां उन्हनि खे सम्झी सघूं, असांजी ओतिरी औकात ई कोन्हे कि असां उन्हनि जे क्रियाउनि खे या उहे जेकी करणी कनि था उन्हनि खे सम्झी सघूं। चओ हरे राम। सतगुरनि त चई ॾिनो कि भाई मूलो कोन्हे त छल मूलो हूंदो बि कोन। ऐं जीअं उन्हनि जा वचन निकिता त जंहिं कमरे में भाई मूलो वेठो न, उते हिकिड़ो नांग निकितो ऐं नांग अची करे मूले खे डंग हयो ऐं मूलो उते ई गुज़ारे वियो। चओ हरे राम। भाई मूलो गुज़ारे वियो। घर वारी रोअण लॻी कि अरे तंहिंखां त मां संतनि सां गॾु उनखे मोकल ॾियां, मां संतनि जो अपमान कयो। ओहो, ॾाढो पछतावो थियो। पर सतगुरु भलो ही कंदा आहिनि, सतगुरु दया ही कंदा आहिनि। इते नज़र तो अचे भाई मूले खे नांग डंग हयो, पर जॾहिं गुरु गोबिंद सिंह महाराज जन 10वीं पातशाही सतगुरु आया, उहे संगत खे निहाल कनि पिया जेॾी महिल, त हिकु बार उहे शिकार ते विया। सैर कंदे कंदे हिकिड़ो तीर कढियऊं, तीर सिधो हिकिड़े खरगोश खे हयूं। अछे रंग जो हिकिड़ो खरगोश हुयो, उनखे तीर हयूं। इहो नज़ारो हिकिड़े ब्राह्मण ॾिठो, उहो ॾाढी श्रद्धा रखंदो गुरु गोबिंद सिंह महाराज में। उन चयो, साईं सचे पातशाह, ही तव्हां छा था कयो? उन वीचारे जी हत्या करे छॾियो। ओहो, उहो ब्राह्मण खे बि शंका थी वई,
कि मां तो सोचा पियो गुरु गोविंद सिंह महाराज जन उहे कामिल दरवेश आहिनि, सतगुरु असांजा मुर्शिद, पर हे छा हिते उन निर्जीव खे वीचारे खे मारे छॾियऊं। ओहो, तॾहिं सतगुरनि चयो अरे अरे बीहो बीहो ब्राह्मण देवता, मन में शंका न आणियो भाई। चई मन में शंका कीअं न अचे, तव्हां खरगोश मारियो आहे? चई मारियो न आहे भाई, उनखे तारियो आहे। चई मां कीअं सम्झंदुमि तारियो आहे? चई उनखां ई पुछो। चओ हरि राम। उन खरगोश मां हिकिड़ी जोत निकिती, अक्सर हू कंहिंखे नज़र न ईंदी आहे, पर सतगुरनि जी कृपा सां नज़र आई। पोइ ॿियो कोई न, उहो खरगोश भाई मूलो हुयो। चओ हरे राम। सतगुरनि ॿुधायो, चई हे भाई मूलो आहे, 10 पातशाहियूं पहिरियों गुरु नानक देव साहिब जन जी हिन सेवा कई, उन्हनि सां गॾु बि रहियो, पर चवंदा आहिनि न भाई मन मत ते अची वियो। चओ हरे राम। मन मत यानी पंहिंजे मन जी करण लॻो या ॿिए जे मन ते हलण लॻो, गुरु नी त हिनखे इहे एॾा जन्म भटकणो पियो आहे। भटकंदे 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 अॼु खरगोश जी योनी में असांखे नज़र आयो आहे, त असांखे दया आई, हिनखे तीर हयोसीं, तीर हणी करे तारे छॾियोसीं। चओ हरे राम। इहो फ़ाइदो थियो भाई मूले खे, न त अपराध त हुन खां थियो हुयो, ग़लती त हुन खां थी हुई, पर सतगुरनि दया कई कि गुरु नानक देव महाराज जन भले ई उनखे वचननि में तारियो, पर इते गुरु गोविंद सिंह महाराज जन अची करे तीर हणे तारियो आहे। चओ राम हरे राम। श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद। तॾहिं सतगुरनि पंहिंजी वाणी में चयो आहे भाई, गुर की मत तू ले हो याने। मत तू ले याने। सभई चओ गुर की मत तू ले हो याने। गुर की मत तू ले हो याने। भगत बिना बहु डूबे स्याने। भगत बिना बहु डूबे स्याने। बस मन मत छॾे, असां संतन जे वचननि ते हलूं। चओ हरे राम। करनी ॾिसंदासीं त शायदि धोखो खाईंदासीं, शायदि छा, अॼुकल्ह असांजो भरोसो ई एतिरो आहे कि 100% धोखो ई खाईंदासीं, पर वचन पालन कयूं भाई, वचन पालन कयूं। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद, श्री कृष्ण गोविंद। आयो भाई मिली करे प्रेम सां। तेरी शरण में आके मैं धन्य हो गया। 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 तुझको अपना बना के मैं धन्य हो गया। तुझको अपना बना के मैं धन्य हो गया। तेरी शरण में आके मैं धन्य हो गया। तेरी शरण में आके मैं धन्य हो गया। दुख में तड़प रहा था प्रभु,
मुद्दतों से मैं हो मैं तड़प रहा था प्रभु, मुद्दतों से मैं हो दुख में तड़प रहा था प्रभु, मुद्दतों से मैं हो दुख में तड़प रहा था प्रभु, मुद्दतों से मैं हो एक आपका सहारा, हो एक आपका सहारा, साकार हो गया तेरी शरण में आके मैं धन्य हो गया। गाओ ओ तेरी शरण में आके मैं धन्य हो गया। करना कभी ना दूर प्रभु, मुद्दतों से आ करना कभी ना दूर प्रभु, चरणों से आ करना कभी न दूर प्रभु, चरणों से आ हो करना कभी ना दूर प्रभु, चरणों से आ करना कभी न दूर प्रभु, चरणों से आ चरणों के ही सहारे, चरणों के ही सहारे मैं भव पार हो गया तेरी शरण में आके मैं धन्य हो गया। आह तेरी शरण में आके मैं धन्य हो गया। ओ तेरी शरण में आके मैं धन्य हो गया। 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 ओ जय जय राधा रमण, 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 ओ जय जय राधा रमण प्यारो राधा रमण, जय जय राधा रमण प्यारो राधा रमण, हाँ जय जय राधा रमण प्यारो राधा रमण, जय जय राधा रमण प्यारो राधा आओ जय जय राधा रमण, 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 ओ जय जय राधा रमण प्यारो राधा रमण, जय जय राधा रमण प्यारो राधा रमण, हाँ जय जय राधा रमण प्यारो राधा रमण, जय जय राधा रमण गाओ राधा रमण, जय जय 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 राधा रमण प्यारो राधा रमण, जय जय राधा रमण प्यारो राधा रमण, ओ बोलो राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे
राधे जय राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे जय राधे राधे श्याम राधे जय राधे राधे श्याम राधे जय राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे जय राधे राधे श्याम राधे 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 बोलो राधे 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 जय जय श्री राधे वृंदावन बिहारी लाल की जय श्याम सुंदर भगवान की जगत जय। गुरु श्री चंद्र भगवान की जय। भूर्भुवत्स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ॐ शान्ति 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 ओम। मैया की जय। धर्म के अधर्म का प्राणियों में विश्व का हर हर महादेव। जो बोले सो तरे जगत गुरु श्री चंद्र हरे। रोज भगवान जे भक्ति सत्संग कथा कीर्तन जो लाभ वठो साध संगत जी। हिनमल भागवत कथा जो भी लाभ वठिजो भाई। ऐं सुभाणे ॾाढो पवित्र त्योहार पर्व रक्षाबंधन अथव भाई। तिन जी तव्हां सभिनीनि खे एडवांस में अनंत अनंत वाधायूं। ये त्योहार पवित्र सभई पवित्रता सां मनायो। दरबार साहब में भी जेके संगत ईंदी उन्हनि जे लाइ बि समय अथव भाई। 10 बजे खां 12 बजे ताणी मंझंदि जो। सो समय जो भी विशेष ध्यान रखिजो साध संगत जी। वरी सुभाणे शाम जो सत्संग कीर्तन में हाजिरी लगायो। प्रसाद भी स्वीकार कयो। बोलो वृंदावन बिहारी लाल की जय। बाबा आनंदराम साहिब बाबा भगतराम साहिब की जय। अन्नपूर्णा माता की जय। आयो लाल सभई चो झूलेलाल। प्रसाद स्वीकार कयो। कोई सूचना तो ना है।